झोल मां ख़बर ईंदड़ झोल में सिंधी अदबी संगत शाख झोल पारां हैदराबाद में क़त्ल थियल शहीद बिलाल काका जे बेरहमाने क़त्ल वारे वाक़े खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे झोल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोइन झोलाई। जी मोइन, तफ़सीलात साॻा कजो। जी बिल्कुल, पूरी सिंध सराफा एहतिजाज है। तो इन सां गॾोगॾु अॼु झोल शहर में भी सिंधी अदबी संगत शाख झोल पारां हैदराबाद में क़त्ल थियल शहीद बिलावल काका जे बेरहमताणे क़त्ल वारे वाक़े खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्ले कार्ड खणी सियासी समाजी अॻुवान अमली अदबी धुरनि शाइरनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं शदीद लफ़्ज़नि में मज़मत पिणु कई। इन मौक़े ते साणुसि ज़िले सांगड़ जे राब्ता सेक्रेटरी ग़ुलाम हैदर ख़ासि कली रज़ाक रावल रिंद STP ज़िले सांगड़ जे अॻुवान अली ॾिनो ख़ासि कली ऐं ॿिनि चयो त अफ़गानियुनि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। अफ़गानी सदाई असांजे सिंध जा कूंदर जवान मारिया आहिनि ऐं हिननि खे जल्द में जल्द निकाली ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।